वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर अवां खे ॾियूं त इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास अॼु थींदो। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन सदारत कंदो। ज़रियनि मूजिब ECC इजलास में 11 नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। अहम ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं नाज़रीन। ECC इजलास अॼु वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जी सदारत हेठि थी रहियो आहे, जंहिंमें 11 नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। अवां खे अहम ख़बर बाबति आगाह करे रहिया आहियूं। इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास अॼु थींदो। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन इजलास जी सदारत कंदो। ज़रियनि मूजिब ECC इजलास में 11 नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। जॾहिं त अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया, ECC जो इजलास अॼु वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जी सदारत हेठि थी रहियो आहे, जंहिंमें 11 नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास अॼु थींदो। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन इजलास जी सदारत कंदो। ज़रियनि मूजिब ECC इजलास में 11 नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। अवां खे ॿीहर ॿुधाईंदा हलूं। इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास अॼु थींदो। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन इजलास जी सदारत कंदो। ज़रियनि मूजिब ECC इजलास में 11 नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो।